Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. सिंध दरिया में कैनाल कढण ऐं सिंध जूं ज़मीनूं नीलाम करण ख़िलाफ़ सिंध जो अवाम मज़ाहमत लाइ तैयार। वकील, शागिर्द, हारी ऐं मज़दूर सरापा एहतजाज। रते देरे में सिंध दरिया मां तकरारी कैनालनि कढण ख़िलाफ़ तालिके बार एसोसिएशन जे सॾ ते वकीलनि जो एहतजाज। मेड़ में भी वकीलनि जो 6 ॾींहं बि एहतजाज जारी। कुनरी में गवर्नमेंट काज़ी सुल्तान हायर सेकेंडरी स्कूल जे शागिर्दनि जी एहतजाजी रैली। समें शागिर्दनि पारां सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर, कैनाल समूरा नामंज़ूर जा नारा। शहदाद कोट में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां कोटू मोटू चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंधु दरिया असांजो जियापो आहे। सिंधुअ ते धाड़ो हणी जियापो खसण जी कतई बि इजाज़त न ॾींदासीं। सिंधुअ मां कैनाल कढण ऐं सिंध जूं ज़मीनूं नीलाम करण वारो फ़ैसिलो वापसि वठण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। पीपल्स पार्टी पारां तकरारी कैनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। पहिरें मरहले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जारी। कराची में कुछ देर बाद सिंध असेंबलीअ खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वेंदी। बदीन, गौसपुर, खानपुर मर ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजूं रैलियूं कढियूं वयूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी। अॻवाननि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी कॾहिं बि कैनाल बर्दाश्त न कंदी। मुल्क में घटि बरसातूं पवण सबबि मंगला ऐं तरबेला डैम में पाणीअ जी शदीद खोट। दरियाउनि में पाणीअ जो वहकिरो इंतिहाई घटि सतह ते पहुची वियो। मौसमियात खाते मूजिबि मुतासिर इलाइक़नि में सोकड़े जी सूरत हाल वधीक ख़राब थी सघे थी। ईंदड़ महीने मुल्क में मामूल खां घटि बरसातूं पवण जो इम्कान आहे। वधंदड़ गर्मी पद खे नज़र में रखंदे सोकड़े जो ख़तरो रहंदो। सेप्टेंबर 2024 खां मामूल खां 40% घटि बरसाति पई। ॿियनि सूबनि जे भेट में सिंध में सभ खां घटि बरसाति पई। इरसा जी टेक्निकल कमेटी जो इजलास अॼु तलब इजलास में ख़रीफ़ मुंद लाइ मौजूदु पाणीअ जो काथो ऐं दस्तियाबीअ जो जाइज़ो वरितो वेंदो। सोशल मीडिया ते मनफ़ी प्रोपेगेंडा करण ते PTI बानीअ जी भेण अलीमा ख़ान खे GIT सुभाणे ॿीहर तलब करे वरितो। ज़रियनि मूजिबि अलीमा ख़ान GIT जे अॻूणे समन ते पेश न थी हुई। IG इस्लामाबाद जी सरबराही में GIT जांच करे रही आहे। अलीमा ख़ान समेत 17 माण्हुनि खे 21 मार्च ते तलब कयो वियो हो, पर अलीमा ख़ान GIT आॾो पेश न थी। संदसि वकील आयशा ख़ालिद GIT आॾो पेश थी हुई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी माउ लाॾाणो करे वई। सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां ताज़ियत जो इज़हार। सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त सोगवार ख़ानदान सां ॾुख में बराबरि जो शरीक आहियां। वज़ीर आज़म ऑफिस पारां जारी कयल बयान में शहबाज शरीफ़ चयो त हू सोगवार ख़ानदान जे ॾुख में शरीक आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर पारां बि अफ़सोस जो इज़हार। अयाज़ सादिक़ आर्मी चीफ जे ख़ानदान सां ताज़ियत ऐं हमदर्दी जो इज़हार कंदे ॾुख जो इज़हार कयो। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ, शेरी रहमान, खुर्शीद शाह ऐं ॿियनि पारां पिणु आर्मी चीफ सां वालदा जी वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार। अॻूणे MNA शहरियार शहर हमले केस में राउंदी थाणे जे अॻूणे SHO शकूर लाखो जी ज़मानत दरख़्वास्त रद्द। ओबाड़ो जी एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार SHO जी ज़मानत दरख़्वास्त रद्द करे छॾी। जवाबदार खे जेल में रहण जो हुकुम बरक़रार। शहरियार ख़ान शहर मथां हमले ऐं अली मोहम्मद शर जे क़त्ल केस में अॻूणो SHO शकूर लाखो जेल में क़ैद आहे। हुमायूं भरिसां मारफाणी भया तकरार वधीक हिकु नौजवान जी हयाती गिड़काए वरिती। हथियारबंदनि जे फायरिंग में ॻोठ लतीफ़ भयो वासी 67 वरनि जो अब्दुल हफ़ीज़ पुटु असगर भयो मारिजी वियो। ॿिन्ही धुरनि में फायरिंग जी ॾे वठि सबबि इलाइक़े में ॾहकाउ वारी सूरत हाल। ज़रियनि जो चवणु आहे त हिकु महीनो अॻु हथियारबंदनि झकी हमले में यूसुफ मारफाणी ऐं हिकु ॿाड़ी क़तल थिया हुआ, जंहिं पलांद में नौजवान खे क़तल कयो वियो। भिट शाह में पुलिस ऐं बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल, एहतजाजी रैली। दुकानदार एसोसिएशन जे सॾ ते वापारियुनि कारोबार बंदि करे छॾियो। हड़ताल सबबि दम्बुआरा चौक, अलावाला चौक, टंडो आदम स्टाफ, शाही बाज़ार, दरगाह चाड़ी ऐं ॿिया इलाइक़ा बंदि समें शहरी रोडनि ते निकिरी पिया। मुज़ाहिरीन मूजिबि CIA पुलिस शोरूम मालिक जे चवण ते नौजवान मंठार लाखो, अली गुलबोड़ो ऐं ॿियनि मथां बिना सबबि तशदुद करे तज़लील जो निशानो बणायो। शहरनि पारां CIA पुलिस इंचार्ज ऐं शोरूम मालिक ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो।